अस्सलाम वालेकुम तान सुबह STV न्यूज़ हवाया वली मोहम्मद जाड़ो नजर वजूं था दड़ो खां समीर मुश्ताक में मणचे ने रिपोर्ट थे नाज़रीन दड़ो में जमीयत उलमा इस्लाम तरफा हाफिज अब्दुल गफूर मेमन मौलाना नूर तीन लगारी जुबैर सोनारो असदुल्ला मोर हाफिज सैयद साबू शाह नूर अहमद पंवर शाहजहान उमरानी ऐं ॿियनि जे अॻवानी में सिंध में भाण जे हथरादो खोट मुल्क में गाॾे टोड़ महांगाई ऐं कराची जे तारक रोड ते मदीना मस्जिद खे ढहण ख़िलाफ़ पार्क मस्जिद खां मेन स्टॉप ताईं हिकु वॾी एहतिजाजी रैली कढी वई जंहिंमें शहरनि समेत JUI जे सवे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते JUI दड़ो जे सदर हाफ़िज़ अब्दुल गफूर मेमन मौलाना ज़ुल्करनैन लगारी ॿियनि ख़िताब कंदे चयो त असां मस्जिदनि में ऐं मदरसनि जा ठेकेदार न पर चौकीदार आहियूं। हुकूमत कराची जे आराम बाग वारे इलाइक़े में क़दीम सरकारी पार्क में वर्ल्ड बैंक खे क़ाइमु कयो वियो आहे। हुननि चयो त कोरोना वबा जे आड़ में सॼे मुल्क जे मस्जिदुनि मदरसनि स्कूलनि ऑफिसुनि ऐं मार्केटुनि खे बंदि त करायो वियो पर मुल्क में हलंदड़ फ़ाहिशी ऐं मंशात जा अॾा बंदि न थिया। हुन चयो त मुल्क में हथरादो महांगाई जो तूफ़ान बर्पा करे आम पौरियतनि ऐं मज़दूरनि खे ख़ुदकशियुनि करण ते मजबूर कयो वियो आहे ऐं सिंध हुकूमत हाणे भाण जी हथरादो खोट पैदा करे ग़रीब आबादगारनि ऐं हारियुनि खे पिनण ते मजबूर कयो आहे। सॼे बहरान जी ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। हुननि वधीक चयो त APP पंहिंजे क़ाइद बेनज़ीर भुट्टो जे कातिलनि खे अञा ॻोल्हे अवाम खे बेवकूफ़ बणाए रही आहे। अवाम ऐं आबादकारनि जो इस्तेहकाम बंदि कयो पियो वञे। हुन चयो त दड़ो करप्शन जो गढ़ बणिजी वियो आहे। JUI आख़िरी हद ताईं जदोजहद जारी रखंदी।